नाज़रीन, कराची के इलाइक़े मलीर में सियासी वर्कर और बाशऊर नौजवान इरशाद रांझानी के सरेआम वहशाणी कत्ल केतरा ई सवाल उथारे छड़िया आहिनि। रत में लथपथ इरशाद रांझानी विच रोड ते अध कलाक ताईं तड़पंदो रहियो ऐं सॼो हुजूम तमाशो ॾिसंदो रहियो। संदसि तड़पण वारो वीडियो सॼी सिंध खे तड़पाए छॾियो। इन हवाले सां ॾिसूं था शाहनवाज़ टगर जी हीअ रिपोर्ट। सिंध अञा रिमशा वसाइण जे क़त्ल जे सदमे मां ई न निकिती हुई त वरी इरशाद रांझानी जो लाश ॾिनो वियो। इरशाद रांझानी सिंध जे हिकु नज़रियाती पार्टी जो सरगर्म कारकुन हो जंहिंखे कराची जे बैंस कॉलोनी वारे इलाइक़े में ॾींहं ॾिठे गोलियूं हयूं हुयूं। ज़ुल्म मथा ज़ुल्म वरी उहो थियो जो रत में लथपथ इरशाद रांझानी विच रोड ते अध कलाक ताईं तड़पंदो रहियो ऐं सॼो हजूम तमाशो ॾिसंदो रहियो। जॾहिं इरशाद रांझानी खे इस्पताल पहुचायो वियो उन वक़्तु हू आख़िरी हिचकियूं ॾेई रहियो ऐं संदसि साह जी तंद टुटी पई। इरशाद रांझानी जे वेश्याणे क़त्ल में मलीर जो यूसी चेयरमैन रहीम शाह मुख्य जवाबदार आहे, जंहिं इरशाद रांझानी खे सरेआम गोलियूं हयूं ऐं कंहिंखे संदसि वेझो वञण बि न ॾिनो। इरशाद रांझानी जो को बि क्रिमिनल रिकॉर्ड नाहे मिलियो। संदसि मथां सिंध जे कंहिं बि थाणे ते को बि केस दाख़िल नाहे थियल, जॾहिं त जवाबदार रहीम शाह कब्ज़नि समेत हर क़िस्म जे ॾोहनि में मुलविस आहे। मथस रगो मलीर जे थाणनि ते 12 केस दाख़िल आहिनि। सरकारी ज़मीनुनि ते क़ाबिज़ बणियल आहे। मलीर पुलिस बि संदसि साथारी ॿुधाई वञे थी। जॾहिं त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त वीगो में सवार ताक़त जे नशे में धुत रहीम शाह रस्तो न ॾियण तां ॾंद चक बाद बेगुनाह इरशाद रांझानी खे बेदर्दी सां गोलियूं हणी क़त्ल कयो। सवाल इहो थो थिए त छा भला हिकु ॼणो गार्डन सां गॾु वीगो ते सवार ताक़तवर शख़्स खां फुर करे सघे थो? अहिड़ा खोड़ सारा सवाल जवाब जा मुंतज़िर आहिनि। इरशाद रांझानी जी रोड ते तड़पण वारी वीडियो सॼी सिंध खे तड़पाए छॾियो आहे ऐं हर फ़र्द सरापा एहतजाज बणिजी वाक़े जी शफ़ाफ़ जांच, इरशाद रांझानी जे खून सां इंसाफ़ ऐं कातिल रहीम शाह खे सज़ा ॾियण जो मुतालबो करे रहियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त इक़्तिदार धणी ऐं आला मनसब ते वेठल इरशाद रांझानी जे मज़लूम वारसनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ अॻिते अचनि था या ही खून बि वहशत जी छोलनि में लुड़ी वेंदो।